हैदराबाद में खाबी धुर जे अॻवान कामरेड जाम साकी जी 3 वरसी मुनक़द कई वई। प्रेस क्लब में मुनक़द कयल तकरीब में गुल मोहम्मद जखरानी, नाले वारे कानूनदान यूसुफ लगारी, खालिद खोखर, ताज जोयो, बैरिस्टर ज़मीर घुमरो, बख्तावर जाम ऐं इकबाल मल्हा समेत खाबी धुर जे अॻवाननि, कानूनदाननि, अदीबनि, शाइरनि ऐं लेखकनि शिरकत करे अज़ीम इनकलाबी अॻवान कामरेड जाम साकी खे भेटा पेश कई। काफ़ी जेलूं सटियूं, काफ़ी अज़ाब सटा, लेकिन पंहिंजी पोरत सियासत ऐं अवामी सियासत त हथ न खयों। अवामी माण्हूअ जी ॿोली अवामी आम माण्हुनि जी ॿोली सम्झंदड़ हो ऐं रियासत जो सख़्तु तशद्दुद बर्दाश्त कंदड़ सियासी कारकुन हो। उनखां पोइ बि हुन पंहिंजी कमिटमेंट जारी रखी। कामरेड जाम साकी सॼी ज़िंदगी सिंध जे हारनि, पोरियतनि, मिसकीननि जी ॻाल्हि कई ऐं जेॾीमहिल सिंध जे हारनि खे ॻाल्हाइण जी ज़बान ॾिनी, अॼु बाबा सिंध कामरेड हैदर बग जतोई ऐं जाम साकी जहिड़े किरदारनि जी सिंध खे ज़रूरत आहे। वञण जे ज़माने खां वठी ज़ियाउल हक़ जी आमिरियत ताईं, उन खां पोइ बि हू हमेशह सरगर्म रहियो। तमामु शफ़ीक़ हूंदा, कॾहिं दड़का न ॾींदा हुआ ऐं तरबियत कंदा हुआ। माना हुननि खे इहो पसंदि हूंदो त हर कंहिं सां प्यार सां ॻाल्हाइजे। पंहिंजे लाइ न आहिनि जीअंदा, वतन जे लाइ जीअंदा आहिनि, क़ौमुनि जे लाइ जीअंदा आहिनि, मज़लूम ऐं महकूम तबक़नि लाइ जीअंदा आहिनि। तक़रीब में कामरेड जाम साकी जे अदालती बयाननि ते ॿधल संदसि लिखियल किताब फ़तह आख़िर अवाम जी थींदी जी महूरत पिणु कई वई। कैमरामैन शाहिदिन ऐं हसीबरिन सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।